नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मोर में खबर ॾींदा हलूं त कश्मोर में अॻूणो सूबाई वज़ीर मीर غالب हुसैन ڈومڪي ऐं खोसه برادري विच में ھلندڙ घٽي जी तकरार वारे मामले ते बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीर غالب हुसैन ڈومڪي जे मैनेजर हाजी मीर मोहम्मद छॾण पारां खोसه برادري तरफ़ां लॻायल इल्ज़ाम खे रद्द करे छॾियो। हिन जो चवणु हो त मीर غالب हुसैन ڈومڪي हमेशह साफ़ सुथरो सियासत कई है। इहो ई सबब है जो मथां कंहिं बि क़िस्म जी करप्शन या नाजाइज़ी करण जो को बि इल्ज़ाम न आहे। हिन चयो आहे त जंहिं घटी खे बंद या कब्ज़ो करण जा इल्ज़ाम लगाया पिया वञनि उहो ڈومڪي खानदान जे घर आॾो क़बूली मिल्कियत वारो प्लाट आहे। हिन सिलसिले में ख़ानगी तौर ते थियल फ़ैसिले में 8 फुट घटी छॾण जो फ़ैसिलो थियल तंहिं हूंदे असां 11 फुट घटी छॾी। खोसه برادري जा कुझु माण्हू असांजे सियासी मुखालफ़नि जे हथ में हेॾे कूड़ा इल्ज़ाम तराशी करे रहिया आहिनि जंहिं जो हक़ीक़त सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ न आहे। साईं चीज़ जो हल तव्हां छा था ॿुधायो, मसइले जो हल छा आहे? या त को अहिड़ो अमलदार ऑफिसर विच में अचे, डीसी साहब अहिड़ो आहे, हाणे मोहम्मद पना तबेदार आहे, सुपरवाइज़र आहे, डीसी दरख़्वास्त जो मां ॾिनी हुअमि, दरख़्वास्त जो मां ॾिनी हुअमि, उन दरख़्वास्तनि में छा थो चवे, मोहम्मद पना खे डीसी चवे थो साईं महिरबानी करे हिन जो कमु कयो। अड़े तूं डीसी साहब ज़िले जो मालिक, तूं तबेदार सुपरवाइज़र खे महिरबानी करे हुनजो घुरा जेकॾहिं मां न हक़ मूंखे चओ त उहो न हक़ हुनखे दॿ पट छो पैसनि जे करे करे थो। अच्छा, वॾी ॻाल्हि अहिड़ी आहे इहा आहे न जेको ॾिसो कमेंट सही जेके मोकिलिया आहिनि मथे ऑफिसरनि ॾे में झाड़े जी फ़ैसिलो सही हूंदी लॻल अथसि झाड़े गुलामी दफ़ा रजिस्ट्री सलार खान जी जेको खातो कराया जेको नथो रखे मोहम्मद पना साहब अच्छा ये उन्हनि जी सेल सर्टिफिकेट आहे साईं, ये मोहम्मद पना खोसه साहब जी सही लॻल आहे सेल सर्टिफिकेट आहे। अच्छा, उन खां पोइ इन सेल सर्टिफिकेट जी दाख़िला रखी अथऊं, वॾी ॻाल्हि इहा आहे साईं, दाख़िला रखी अथऊं, हे आहे दाख़िला नंबर नवे जेको कंप्यूटर बुक आहे, लेकिन सही न आहियूं ॿ दफ़ा हेॾी दाख़िला रखी अथऊं जेको लिखियलु अथऊं, दाख़िला बि रखी आहे, 2 लख रुपया ॾियो दाख़िला रखूं था, न त नथा रखूं। कोई ऑफिसर चीफ सेक्रेटरी खे मोकिलिया आहिनि, उन बि न कयो आहे। जेकॾहिं डीसी साहब या बोर्ड में रेवेन्यू का शइ कोन्हे, हाणे मजबूर थी असां वरी कोर्ट वञूं था, असां ठीकु आहे नथा कनि त असां कोर्ट जे थ्रू वेंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।